बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मैं तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे त सभु खैरियत सां हूंदा। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते जा सितारा तव्हांजे बारे में छा था चवनि। हीउ हफ़्तो 3 जून खां 9 जून ताईं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। एरीज़ हमल पोयनि ॾींहंनि खां काफ़ी जेको तव्हांजे ज़हन ते बोझ हो उहो उतरी वियो आहे। मज़ीद अञा घटि थींदे नज़र अची रहियो आहे। मुआमलनि खे संभालण जी कोशिशि करियो ऐं माली हवाले सां तमामु सुठो वक़्तु शुरू थींदे नज़र अची रहियो आहे, जेको पिणु 1 साल ताईं जारी रहंदो। तव्हां मालामाल थींदे नज़र अची रहिया आहियो। उन खां अलावा तव्हांजे तालुकातनि में पिणु तमामु घणी बहितरी नज़र अची रही आहे। तव्हां हद खां वधीक सरगर्मियुनि ते क़दम खणंदे नज़र अची रहिया आहियो। पंहिंजे हद में रहो ऐं ॾिसो त तव्हांजा मामला अध खां वधीक हल थी चुका आहिनि। वधीक मामला तव्हांजा बहितर थींदे नज़र अची रहिया आहिनि। सौर तव्हांजी ज़िंदगीअ में मुश्तरी 6 महीननि खां ख़ुशकिस्मतीअ जो राज कयो आहे। अञा वधीक मुश्तरी तव्हांखे अॻे साल जे 16 जून ताईं माली फ़ाइदा पिणु ॾींदो। माली ख़ुशकिस्मती मुबारक हुजे, पर तव्हांजे परपुठ तव्हांजा दुश्मन जेके लुकी छपी तव्हांजा मनसूबा टोड़े रहिया आहिनि, बदख़्वाह प्लान जोड़े रहिया आहिनि, मनसूबा जोड़े रहिया आहिनि, उन्हनि ते बि नज़र रखो। मार्च खां वठी तव्हांजे ख़िलाफ़ तमामु घणा तेज़ थी चुका आहिनि। जेमिनी जुज़ा पोएं हफ़्तनि में तमामु घणा घबराइजी विया हुआ, छाकाणि त तव्हां पंहिंजूं हालतूं जल्दी तब्दील करणु चाहियो पिया, पर तव्हां ख़्वाह में घबराइजी रहिया हुआ। मां तव्हांखे यकीन ॾियारे रही आहियां त ॾाढा सुठा ॾींहं अचण वारा आहिनि। हालतूं तमामु सुठियूं थींदी नज़र अची रहियूं आहिनि। तमामु सुठा सितारा अची रहिया आहिनि। तव्हां सब्र खां कमु वठो। ख़ुशकिस्मती अची रही आहे। तव्हां जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियण वारियूं आहिनि। पोयनि ॾींहंनि में जेके बि इख़्तिलाफ़ हुआ उहे पिणु ख़तमु थींदे नज़र अची रहिया आहिनि। वालिदेन तव्हांखे सुठी राय ॾींदा, तव्हां ख़ुशि थी वेंदा। वालिदेन खां राय वठो ऐं पंहिंजी पिणु उन्हनि खे ॿुधायो। कैंसर सरतान इल्ज़ामनि खां जान छुड़ायो। क़िस्मत अलाए केतिरा दफ़ा तव्हां ते महिरबानी थी रही आहे, पर तव्हां हसास ऐं कमतरीअ जे बाहिस विञाए वेहो था ऐं तव्हां नफ़्सियाती कॉम्प्लेक्स जो शिकार थी वञो था। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ातूं करे रहिया आहियो। सही आहे, मिलो, उन्हनि सां वेहो, उन्हनि जूं राय ॿुधो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे जाचियो। तव्हांखे घणो कुझु नज़र अची वेंदो ऐं बेचैनी पिणु ख़तमु थी वेंदी। लियो असद तव्हांजी सोशल ज़िंदगी तव्हांजे लाइ ख़ुशकिस्मती खणी अची रही आहे। जेके दोस्त अची रहिया आहिनि उहे तव्हां लाइ ख़ुशकिस्मती खणी ईंदा। ॿियो तव्हांखे छा खपे? तव्हांजी त ज़िंदगी बदिलजण वारी आहे। हर तरफ़ खां ख़ुशकिस्मती घेरे रही आहे ऐं जेके प्लान्स आयल आहिनि उहे 1 साल ताईं रहंदा ऐं 1 साल ताईं तव्हां पंहिंजे दोस्तनि जी मदद सां किथां खां किथे पहुची वेंदा। तमामु घणी तरक़ी कंदव ऐं विच में ॿाहिरि वञण जो प्रोग्राम बि लॻो पियो आहे, उनखे पिणु सोचे वठो। तव्हांजा ऑफिसर मई खां वठी तव्हांजे कैरियर में तव्हां खां तमामु घणो ख़ुशि आहिनि। ईअं तमामु बहितरी अची रही आहे। सुम्बला तव्हांजे घर में तमामु घणी ख़ुशकिस्मती अची रही आहे, छाकाणि त तव्हांजे 10हें खाने में कैरियर जे खाने में मुश्तरी अची रहियो आहे। हर लिहाज़ खां कामयाबु थींदा। कैरियर में 2 हफ़्तनि में तव्हांखे पाण ई महसूसु थींदो तव्हांजी इज़त एतिराम वक़ार में इज़ाफ़ो थींदो त पोइ तव्हांखे अल्लाह पाक जल्द ई कामयाबीअ सां नवाज़े रहियो आहे।
ऐं तव्हां जल्दी कामयाबी जी तरफ़ अची रहिया आहियो। लिब्रा मीज़ान बैंक खां रुजू कयो, तव्हांजे माली मामलनि सां गड़बड़ थी रही आहे। चङा ॾिसो छेड़छाड़ थी रही आहे, सोचियो ऐं परखियो। ईअं लॻी रहियो आहे त जाइज़ो वठंदा त कुझु सूरत हाल बहितर थी वेंदी, ऐं इहो ई मुमकिन आहे। नंबर 2, ॿाहिरि वञणु चाहियो था त सफ़र पिणु अची रहियो आहे। ॿाहिरि जा प्लानट बि मथां घुमंदे ॾिसिजी रहिया आहिनि, तव्हां पिणु इहो महसूसु कंदा। स्कॉर्पियो अक़रब, तव्हांजी त ख़ुशीअ जा ॾींहं आहिनि। तव्हांजी ज़िंदगीअ में को ख़ुशगवार वाक़ियो थियो आहे, जंहिं करे हर को तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो। हर कोई तवजो ॾेई रहियो आहे। उन वाक़िए जी वजह सां तव्हांजी ज़िंदगीअ में काफ़ी बहितरी अची चुकी आहे, पर उन वाक़िए सां गॾु ई तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में सोचियो। थी सघे थो त अॻिते हली उन वाक़िए जे करे तव्हांखे समझोतो करणो पवे, सोचणो पवे, पॉलिसी जोड़नी पवे, त पोइ हींअर ई हालतुनि खे समझणु शुरू करे छॾियो। माली हालतूं पिणु बहितर थी रहियूं आहिनि, राब्ता तमामु घणा थी रहिया आहिनि। सेजिटेरियस कोस, तव्हां पंहिंजी जाइदाद जे बारे में सोचियो, छो त को क़रीबी रिश्तेदार तव्हांजी जाइदाद ते नज़र रखंदे सोचे रहियो आहे। जाइदाद जा मामला ठीकु न आहिनि। पंहिंजे कागज़नि जी जांच करियो त किथे आहिनि, उन्हनि खे पाण वटि महफ़ूज़ करियो। इहो तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त अहिड़ो सितारो तव्हांजे मथां मंडलाए रहियो आहे। ॿियो त तव्हां कुझु तब्दीलियूं करणु चाहियो पिया, ईअं न करियो। तव्हां पंहिंजी जांच जारी रखो। जीअं तव्हां पंहिंजो कमु ऐं कारोबार पहिरियां शुरू कयो हो, ईअं ई जारी रखो। पंहिंजी सोच, जाखोड़ ऐं पॉलिसीअ तहत जीअं पहिरियां कमु कंदा आया आहियो ऐं पाण खे सते आसमान ताईं पहुचायो आहे, ईअं ई तरक़ी कंदे कंदे पाण खे ज़हन में रखो। पंहिंजी पॉलिसी जोड़ियो ऐं अहिड़ी ई पॉलिसी जोड़ियो जेका तव्हां पहिरियां सोची हुई, त पोइ इनशाला अॻिते वधंदा रहंदा। त्रिकोण जद्दी, तव्हां पंहिंजे मथां को वॾो भार विझी छॾियो आहे। तव्हां केतिरियूं ज़िमेदारियूं क़बूल करे छॾियूं आहिनि। हाणे तयारु थी वञो, उन ई मसरूफ़ियत में तव्हां कीअं निभाईंदा। हेॾां होॾां नज़र रखो ऐं सूरत हाल खे सम्झो। थोरी जेकॾहिं ग़लती थी वई त पोइ तव्हांखे ई भुगतणो पवंदो। त पोइ मसरूफ़ियत वारी ज़िंदगीअ में ज़िमेदारियूं कीअं संभालींदा। मुश्तरी तव्हांजे सिहत जे खाने में अची वियो आहे। तव्हांजो कई महीननि खां वठी सिहत जो मसइलो हली रहियो हो, जेको पिणु मसइलो हल थी रहियो आहे। इहा हिकु वॾी ख़ुशनसीबी आहे। सिहत जा मसइला तव्हांजा हल थी रहिया आहिनि। दिलो, फैमिलीअ जे हालतुनि ते नज़र रखो ऐं सोचियो। पंहिंजे फैमिलीअ जे मामलनि ते हींअर ई सम्झणु शुरू करे छॾियो ऐं ज़हन में पिणु रखो त अॻिते हली पंहिंजी फैमिलीअ जे लाइ छा करिणो आहे। इहो तमामु ज़रूरी आहे। नंबर 2, तव्हां पंहिंजा माली मामला पिणु सोचे रहिया आहियो, जेको तव्हां वटि आहे ई न। जे आहे त पोइ बि तव्हांखे सम्झ में न अची रहियो आहे। माली मामलनि जे बारे में सोचो, ज़रूर का गड़बड़ आहे। अॻिते हली माली मामलनि लाइ घणो कुझु थियण वारो आहे, त पोइ अगरि तव्हां वटि पंहिंजो पैसो हूंदो त कमु ईंदो। त पोइ तव्हां पंहिंजी बजट सही नमूने ठाहियो। जेको बि पैसो हींअर अची रहियो आहे उन ते ध्यानु ॾियो। पाइसिस होत, तव्हां हमेशह खां परेशान रहंदा आहियो। काफ़ी सालनि खां पाण खे कोसे रहिया आहियो। ज़रूरत खां वधीक फ़िक्रनि ऐं उलझन जो शिकार रहिया आहियो। पर तव्हांजे लाइ का ख़ुशख़बरी आहे। को मकान मटाए रहिया आहियो या उन जी का ख़ुशी मिली रही आहे, या त घरेलू ज़िंदगीअ में को ख़ुशगवार वाक़ियो अची रहियो आहे, उन मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियो, या को नओं घर मिली रहियो आहे, उन जी ख़ुशी मिलंदी। जेकॾहिं का जाइदाद वठी या विकिणी रहिया आहियो त पोइ उन मां तमामु सुठा ऐं घणा फ़ाइदा मिली रहिया आहिनि। त पोइ घरेलू ज़िंदगीअ में एतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि।
अल्लाह ताला तव्हांखे घरेलू ज़िंदगीअ में ख़ुशियूं ॾेई रहियो आहे, जंहिंसां बोझ काफ़ी घटिजी वेंदा।